सकरण प्रेस क्लब पारां सहाफ़त ऐं अख़बारी कारोबार सां लाॻापियल सकरण जे क़ाज़ी ख़ानदान खे 66 साल मुकमल थियण ऐं रोज़ानी इबरत जी 66वीं सालगिरह जे हवाले सां सकरण प्रेस क्लब में शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें क़लमकारनि शिरकत करे क़ाज़ी ख़ानदान जे सहाफ़ती ख़िदमतुनि ते ॻाल्हायो। जॾहिं त सकरण प्रेस क्लब जे ताहयात एज़ाज़ी मेंबर सैयद ज़ैन शाह सदारती ख़िताब कंदे चयो त जीअं असां सनाई सैयद दावेदार आहियूं त असांजी 100 साला सियासी तारीख़ ते को आंगुर न खणंदो, बल्कि असीं एहतसाब लाइ बि तयारु आहियूं। इहा साॻी दावा सकरण जे क़ाज़ी ख़ानदान जी पिणु आहे, जिन जी 66 साला सहाफ़त ते बि को आंगुर नथो खणी सघे। हिन चयो त असुल में इहा ई ज़िंदगी आहे जो अहिड़ो किरदारु थी ॾेखारियूं जो माण्हू अव्हां ते तनक़ीद करण बजाए अव्हां जे किरदार जी शाहिदी ॾियनि। सैयद ज़ैन शाह इहो बि चयो त क़ाज़ी अलहवरायो मेमून खां वठी क़ाज़ी सरफराज़ मेमून ऐं क़ाज़ी परवेज़ मेमून ताईं संदुनि सहाफ़त जूं 3 पीढ़ियूं साफ़ सुथरी सहाफ़त कंदे गुज़रियूं आहिनि। इन खां अॻु सकण प्रेस क्लब जे सदर क़ाज़ी जावेद सनी आयल महिमाननि जो आदर भाव कयो ऐं पंहिंजे ख़ानदान जे सहाफ़ती पस मंज़र ते पिणु रोशनी विधी। जॾहिं त सकण प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो कंपेयरिंग दौरान प्रोग्राम जे मक़सद ऐं क़ाज़ी ख़ानदान जी सकण प्रेस क्लब में किरदार बाबति ॻाल्हायो। आख़िर में सहाफ़त जा 66 साल मुकमल थियण ऐं रोज़ानी इबरत जी सालगिरह जे हवाले सां केक पिणु कटियो वियो। तक़रीब में सीनियर सहाफ़ी रज़ा मोहम्मद स्याल, सीनियर सहाफ़ी राजकुमार ओड, ग़ुलाम नबी मल्लाह, गुल मोहम्मद कीरियो, बरकत शेख, ACUP जा कारकुन शमीर ख़ान जमाली, कासिम सूमरो, नवाज़ कुंबर, मोहम्मद अली जलबाणी, अली रज़ा बिरोही, इमरान कीरियो समेत ॿिया पिणु मौजूदु हुआ।